घोटकी खां वठी जेको पाकिस्तान आइडल जो जेको हिकिड़ो स्टेज हुयो उहो उते अवां कामयाबियूं माणियूं ऐं उहो सफ़र जी जे ॻाल्हि शुरू कयूं त उहो सफ़र कीअं शुरू थियो ऐं केतिरियूं अव्हांखे ॾुखियाइयूं पेश आयूं, कहिड़ा चैलेंजिस अव्हां फेस कया? तमामु सुठो सवाल कयो था। असल में पाकिस्तान आइडल जॾहिं स्टार्ट थियो हुयो त मूंखे ख़बर कोन हुई त पाकिस्तान आइडल प्लेटफॉर्म अचे थो पियो। सही। सो मां पंहिंजे घर सुतो पियो हुउसि ऐं मुंहिंजा हालात जेको आहे त पेश करणु खपिजे, छो जो पंहिंजी ॻाल्हि मां त चवां थो लिकाइजे न, बिल्कुलु ईअं पेश कजे। त हिकिड़ो सिंधी आल पंजाब, वॾी ॻाल्हि आहे, हिकिड़ो सिंधी आल पंजाब खे मुंहुं ॾियणु हिकिड़ी ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। बिल्कुलु ईअं। त मां जॾहिं आइडल पाकिस्तान जी जॾहिं ॻाल्हि ॿुधी मां चयो हिते कोन वञी सघंदासीं, असांजो कोन्हे कमु, वॾो प्लेटफॉर्म आहे भाई, हिते वॾा आर्टिस्ट आहिनि ॻाइण वारा, असांजो कमु ई न आहे हिते। ख़ैर मूंखे पंहिंजे मुर्शिद फ़ोन कयो, चए मेहताब बाबा ही पाकिस्तान आइडल शो स्टार्ट थियण वारो आहे, तूं हिन में ट्राई कर। मां चयो जी बाबा सजाद शाह, प्लेटफॉर्म त वॾो आहे, तव्हांजो हुकुम आहे, सादात आहियो, त मां इनकार त नथो कयां, बाक़ी मूं में उहा ताक़त न आहे, मां सम्झां थो त हे वॾो प्लेटफॉर्म आहे। हाणे हू मूंखे चवनि पिया त तूं वञ, मां नर्वस थियां पियो त न बाबा ही हाई लेवल जा हुते माना ॻाइण वारा आहे, ज़ाहिर पाण खे मां माना घटि पियो सम्झां, पर ईअं न त हू टैलेंट ऑलराउंडर टैलेंट ॾिसनि पिया, बिल्कुलु जेको इंडस्ट्री ऐं दुनिया लेवल जो माना आवाज़ हुजे, उहे टैलेंट ॻोल्हनि पिया। उहे ख़ैर मां कोशिश करे निकितुसि, सखर आर्ट काउंसिल में आयुसि, उते ऑडिशन ॾिनी। मूं ऑडिशन जे दौरान बीठासीं, गर्मी हुई, शदीद गर्मी, हज़ारनि जी तादाद में माण्हू बीठा हुया, असां बि बीठा, मुश्किलूं ॾाढियूं आयूं। सुबुह सां 8 ताईं, राति जो 12 ताईं मां बीठो हुयुसि, पाणी सिर्फ़ु पाणीअ ते हलियो। जॾहिं मुंहिंजो ऑडिशन जो वक़्तु आयो त मां एतिरो नर्वस हुयुमि, मुंहिंजो जिस्म कमज़ोर थी वियो, मां छा ॻायां, पर मां अल्लाह नबी खे यादि करे बिस्मिल्लाह करे लही पियुसि। मां चयो मुंहिंजे सिंध जा 15 ॼणा ईअं फेल थी विया, हिकिड़ो ज़हन में वरी ॿियो जज़्बो अची वियो, मां चयो माना सिंध असां माना कुझु बि न आहियूं, एतिरो माना टैलेंट असांजो माना वयल आहे, कुझु नथा सम्झनि। पोइ मां हिकिड़ी पंहिंजी ख़ानदानी ट्रिक हलाई, मां चयो हाणे अल्हम्दुलिल्लाह आहियां त ख़ानदानी ॻाइण वारो, ऐं कोशिश कजे। आयुसि बिस्मिल्लाह करे, ॾिठुमि ख़ान साहब राहत फ़तेह अली खे, बिराल सर खे, ऐं ज़ैब बंगिश, ऐं फवाद खान, सभ खां पहिरियों त मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे पसंदि कयो। ऑडिशन सभिनी जी थी, जॾहिं मुंहिंजी ऑडिशन थी त हू बि झूमनि पिया। उते मां कलाम ॻायो, अखियां उडीक दियां दिल वाजा मारदा, भला उहो जे अंतरो मां अव्हांखे वापसि तव्हांजे पहिरियों ऑडिशन में वठी वञा ऐं अव्हांखे चवां त उहो साॻी कैफ़ियत सां यादि तव्हांखे उहो वापसि उहा शइ यादि अचे त उहो अंतरो असांखे ज़रूरु ॿुधाइजो। रावां तक तक थक गईयां में, रावां तक तक थक गईयां में, कलिया रे अक गईयां में, कलिया रे अक गईयां में, एक एक पल दिल गिण के गुजारदा, आजा परदेसिया, आजा परदेसिया, वास्ता ही प्यार दा, आजा तेनू अखियां उडीक दियां, ढोलना तेनू अखियां उडीक दियां, आजा ढोलना तेनू अखियां उडीक दियां। तमामु बहितरीन। महताब ॻाल्हि कंदासीं त अव्हांजे गोल्डन माइक जी तरफ़ ईंदासीं। ऑडिशन दौरान जीअं त अव्हां एतिरो बहितरीन ॻायो, जीअं तव्हां असांखे उहो अंतरोप ॻाए ॾेखारियो जिते अव्हांखे गोल्डन माइक मिलियो, छा इहो हुयो त मतिलबु की उमेदु हुई इहा त मूंखे हिकिड़ो त तव्हां ॿुधायो त सॼे ॾींहं जा अव्हां थकियल हुयो, अव्हां नर्वस हुयो, ॻाए बि न पिया सघियो, पर उन खां पोइ बि इहा उमेदु हुई त मां ॻाईंदमि ऐं ऑडिशन में ई मूंखे गोल्डन माइक बि मिली वेंदो? इहा सुठी ॻाल्हि कई, उमेद मूंखे न हुई, इहो हुयो पाण ते भरोसो हुयो। कंहिं माण्हू चयो त सिंधी एतिरा अॻिते नथा अची सघनि, हुन में टैलेंट ई न आहे, ईअं मूंखे चई, माना असां खसारो आहे।
उन हिकिड़ो लफ़्ज़ मूंखे जज़्बो अची वियो थोरो हुते, पर मां इहो न सोचियो त गोल्डन माइक राहत फ़तेह अली उस्ताद जे हथ खां वठणु ॾाढो ॾुखियो आहे। इंडिया में बि कंहिंखे ईअं दाद न ॾिनो, ॾुखियो आहे ॾाढो। ऐं उनजे हथ खां ऑडिशन जे लाइ गोल्डन माइक, बिल्कुलु महताब जे नसीब में ही रब जो करम हुयो। पोइ उहो मां गोल्डन माइक सोचियो कोन हुयो। जॾहिं मां ॻायो त ख़ान साहब मूंखे उते चयो, आपने आलाप वो कच्चे लॻाए, अच्छा आपने वो सुर कच्चे लॻाए, त हिते मुंहिंजो रोहण जहिड़ो मुंहुं थी वियो। अल्लाह अकबर, मां चयो मुंहिंजा अल्लाह, मां केॾी महिनत कई। हाणे बिलाल सर, जेको बिलाल मक़सूद सर आहे, उहो खिले पियो, फवाद सर खिले पियो, ऐं मैडम ज़ैब बंगिश बि, हू टे खिलनि पिया, ऐं हू मूंखे नर्वस पियो करे उस्ताद। जो उस्ताद पोइ बिलाल भाई चए मेहताब, जिन्हें ये पसंद करते हैं ना, ऐसे वो डराते हैं, इन्होंने आपसे प्यार किया है। पोइ उन्हनि मूंखे सॾु कयो, मां वञा पियो, इहो तव्हां ॾिसिजो एपिसोड में, मां वञा पियो, मूंखे चई मां काॾे वञे थो, हेॾे आयो गोल्डन माइक वटि। मां जॾहिं गोल्डन माइक वरितो, मूंखे यकीन न अचे पियो त मां गोल्डन माइक ख़ान साहब राहत फ़तेह जी हथ खां वरितो आहे। बिल्कुलु इलाही वॾी अचीवमेंट आहे असांजे लाइ, असांजी सॼी सिंध जे लाइ, जेको अवां सिंध जो नालो रोशन कयो आहे। छा अवां वाकई हिकिड़ी प्रॉपर सिख्या वरिती, या जेको नओं सिखराट हूंदो आहे, या बसि पंहिंजी क़िस्मत आज़माईंदो आहे, अवां उन्हनि मां आहियो? इहा तव्हां हिकिड़ी तमामु बहितरीन ॻाल्हि कई आहे, छो जो हाणे पाकिस्तान आइडल 3 बि अचण वारो आहे, हींअर फिनाइले बि थी वियो आहे, उन्हनि जो रिलीज़िंग बि थियण वारी आहे। थी सघे मुंहिंजे सिंध में कोई ॿाहिरि महताब खे ॾिसी मतां उन्हनि जे दिलि में उहो वरी का माना कशिश जागे त मां बि वञा ऑडिशन जे लाइ। मां उन्हनि खे हिकिड़ो इहो तव्हांजे ज़रिए मैसेज बि ॾींदुसि त कीअं वञिबे। ॾिसो, जेको इंसान नुसरत फ़तेह अली ख़ान साहब खे ॻाईंदो, उहो दुनिया लेवल जो थींदो। सिंध में जेको भिटाई साईं खे ॻाईंदो, उहो सिंध लेवल जो थींदो। जेतिरो थी सघे सिंध में लतीफ़ साईं, सचल सर ऐं शाह कलंदर लाल भिटाई, ऐं इहे जेके इन ओशाकनि खे ॻाइण जी कोशिशि कनि, छो जो सूफ़ी रंग ॻाइनि, ऐं दुनिया लेवल इंडस्ट्री में अचण जे लाइ सिर्फ़ु नुसरत फ़तेह अली खे फॉलो करनि। गज़ल बि उन में ई सिखी सघे थो, ठुमरी बि उन में सिखी सघे थो, नगमो बि, छो जो ख़ान साहब नुसरत फ़तेह अली हिकिड़ी अहिड़ी ख़ुशबू हुई जंहिंखे सम्झणु ॾुखियो आहे, जो राहत फ़तेह अली बि न सम्झी सघियो। वॾी ॻाल्हि इहो आहे जो हू स्टेज ते वेही करे, जी तव्हां महिनत ॾिसो, केतिरा अंग लॻाए थो, केतिरा पलटा आणे थो, लेकिन सम्झी न सघियो। ऑडिशन जे वक़्त में जेको बि ॿाहिरि अचे न, मुंहिंजो सिंधी भाउ, त हू भले सिखियल बि आहे, उते इहो न ॿुधाए त आऊं सिखियल आहियां, न। जेके जज वेठा आहिनि उहो तव्हां खां वधीक आहिनि, उते इहो पेश कजे ऐं कुझु बि न आहियां सिखियल, सिखियां पियो। छो जो आऊं त कुदरती हिकिड़ो ख़ान साहब नुसरत फ़तेह अली खे फॉलो कंदो आहियां, हाणे तक बि ॻायां बि अथो उनखे, उस्ताद राहत फ़तेह अली खे ऐं उस्ताद नुसरत फ़तेह अली जूं उन्हनि जूं ॻायां पियो। वरी मां पंहिंजो हाणे सिंधी वर्जन कवाली स्टाइल में माना ॻायां, शाह साईं जी ॿोली। 14 ॼणनि जो असांजो माना काफ़िलो माना टीम आहे, जेको तारियुनि सां पोयों जेको उहो रंग कवाली जो आहे, मां सिंधी में माना ट्रांसफर्स कयो मां। हाणे मां सिंधी कवाली पंहिंजी कयां पियो, उहो शाह जी लतीफ़ जी ॿोलीअ खां स्टार्ट कयो। ज़बरदस्त। त मूंखे सुवाल थियो त तव्हांजो बाबा कल्चर डिपार्टमेंट जो ज़ुल्फ़कार शाह आहे। मां चयो बाबा मां कंहिंखे न सुञाणींदो, केरु आहे ज़ुल्फ़कार शाह, केरु न। छो जो महताब जी पहचान महताब पाण ठाही आहे, मां छो कंहिंजो ज़रियो खणी अचां। महिनत कई, हाणे तव्हां मुंहिंजी महिनत जी ॻाल्हि कई, त मां ईअं ई मैसेज पंहिंजे नौजवान भाइरनि खे पहुचाइणु चाहियां थो त जेको बि टैलेंट खणी अचे हू ज़ाहिर न करनि पंहिंजो, बसि उहो इहो ई ॻाल्हि करे त सिखियल न आहियां ऐं तव्हांखे फॉलो कंदो आहियां, इहा ॻाल्हि करनि। सही, इन मां पाण घणो कुझु सिखो था न। अञा मां उते जेको सिखियो आहे, बैंड सिस्टम में ॻाइणु, बांसुरी जा पीस, गिटार जा पीस, हर हिकु चीज़ जो माना उहो पीस अलॻि अलॻि सिखियासीं। हिते त असांजो यकतारो, ढोलक बाजो असांजो साज़ आहे, कल्चर। असां ख़ुशि नसीब आहियूं, असांखे इहो मिलियो आहे, नाज़ आहे असांखे इन साज़ ते। इन खां ई सिखी था होॾे वियाऊं आइडियल में, पर उते अञा वधीक सिखणो पियो। शायदि थी सघे मारियूं बि खाधियूं, ॻाल्हाओ बि खाधा, पर ॾाढी जफ़ाकशी कई, अधी चवां वॾी महिनत करणी पई, पर मां उतो वॾो कुझु सिखी आयो। त ॻाइण जो अंदाज़
पहिरियों ॻाइण जो अंदाज़ सिखबो आहे, अल्फाज़ जी अदायगी उहा कीअं ॻाइबी आहे। ॻाल्हि कजे भला जजिस जी, त जजिस जो त सॼो जेको हिकिड़ो पैनल वेठो हुयो उहो कॾहिं तारीफ़ बि कंदा हुआ त कॾहिं तनक़ीद बि कंदा हुआ, कॾहिं तव्हांखे साराहींदा हुआ त कॾहिं दड़का बि ॾींदा हुआ। त तव्हांखे चइजे त अहिड़ो कहिड़ी जेका तारीफ़ आहे या अहिड़ी कहिड़ी तनक़ीद आहे जेका अव्हांजे दिलि खे सफ़ा छुहे वई हुजे? ॾाढो ॾुखियो सुवाल करे छॾियो आहे। जजिस तमामु बहितरीनु हुया ऐं जेके मूंसां गॾु मुंहिंजा ॻाइणा हुया कंटेस्टेंट्स, ॾिसो इंडियन आइडल में बि हिक ॿिए सां तासुब हलंदा ॻाइण में। बिल्कुलु। छो जो हू चवंदो मां खटियां, हू चए थो मां खटियां। असां सभु जॾहिं गॾु वेंदा हुआसीं न त उन में हिकिड़ी मुंहिंजी भेण थियल आहे हिरा केसर फैसलाबाद खां, तमामु बहितरीनु ॻाइणी बि आहे। पहिरियों मूंखे ॾुखियो पियो थिए ॾाढो, छो जो हिकिड़ो जॾहिं सेटिंग थिए न ऐं उन्हनि सां हाली त दुआ सलाम में ॾाढो लेट माना उन्हनि खे मुतमिन कयो, उन खां पोइ कुझु ॻाल्हियूं बर्दाश्त कयो, उन्हनि जूं ॿियूं जेके प्रोडक्शन हुई न उन्हनि जो बि वॾो बर्दाश्त करणो पियो। जेको प्रोडक्शन आइडल पाकिस्तान जी हुई उन्हनि जो बि वॾो बर्दाश्त करणो पियो। सो बर्दाश्त कयो मूं, ऐं उन खां अॻिते हू मूंसां अहिड़ा माशाल्लाह सेट थी विया, उन्हनि मूंखे सम्झो ऐं अल्हम्दुलिल्लाह हू ॻाइण वेंदा हुआ त मूंखे चवंदा मेहताब भाई दुआ करे हम जा रहे हैं गाने के लिए, दुआ करे हम गाएं। हिकु चक्कर ईअं माम ताहिर, हिरा केसर पुछो, नबील अब्बास हिननि पुछो त जजिस इहा ॻाल्हि नोट कई। हाणे मां जजिस ॾे अचां थो त यार ही मेहताब ईअं छो पुछंदा, लेकिन मां एतिरो उन्हनि जो ॻाइण नथो कोन। खान साहब, राहत फतेह अली ऐं फवाद खान बिलाल सर मूंखे चई यार तुम क्या चीज हो, तुम हो क्या? मैंने कहा सर मैं कुछ भी नहीं, मैं इंसान हूँ। क्या ना हर कोई आपसे जो है तो प्यार कर रहा है। देखो वो बाहर कचरे उठाने वाला भी वो आपकी बात कर रहे, मेहताब बहुत अच्छा, बहुत अच्छा। तारीफ़ मुझे रब सोने जी कजे, लेकिन अगर आर्टिस्ट थीजे तो पंहिंजे पाण खे पहिरियों मारिजे, पाण खे मारिजे, पाण खे मारियो त पोइ उहो आर्टिस्ट थींदो, न त न थींदो। हाणे जॾहिं खान साहब हुते मूंखे दाबे सां सॾु कयो, ओए इधर आ, तू कहिड़ी शइ है? मैं कहा सरकार में कुछ भी नहीं, हर कोई बंदा तेनू ही बुलाई जाता है, की गल है? मैं कहा उस्ताद जी कुछ भी नहीं, बस प्यार कर दे आसी, और कुछ भी नहीं। कहते यार साढ़े नाल ही प्यार कर लो। मां जो ठीक है सर, तव्हां सही प्यार करे था। मूंखे भाकुर पाते, बिलाल सर, ज़ेब बंगिश, फवाद खान, पोइ जॾहिं बि ईंदा हा न, ॿियो कंहिं कंटेस्टेंट सां एतिरो मोहबत न कंदा हुया। जॾहिं उहे मुंहिंजा कंटेस्टेंट्स ॿाहिरि ऐं दोस्त जेके बि आहिनि उहे ख़ुदि बि चवंदा त मेहताब जे लाइ हू जजिस चवंदा त मेहताब नज़र नथो अचे, भाई हमें आइडल की खुशबू नजर नहीं आ रही है, भाई हमें आइडल की कशिश नजर नहीं आ रही, कहाँ गई? जो कि सिंध जी कशिश आहे न, असांजी सॼो सिंध हवा में समायल आहे। ऐं जॾहिं मां हो जमालो ॻायो न त फवाद खान भाई एतिरो त ख़ुशि थियो, एतिरो ख़ुशि थियो जंहिंजी हद राहत फतेह अली ख़ुदि झूमे थो, मैडम ज़ेब बंगिश त उते ई नचे थी पई। हो जमालो मां जॾहिं ॻाए करे आयुसि, मूंखे भाकुर पाते, हो जमाले खां पोइ उन्हनि एतिरो मूंसां प्यार कयो, एतिरो प्यार कयो। जॾहिं बि ईंदा जे माना हफ़्ते में एपिसोड असांजो शूट थींदो, मूंसां मिलंदा, माना रिलैक्स थियण जे लाइ मूंसां मज़ाक मस्तियूं हे हो। हर कंटेस्टेंट ॿाहिरि बीठा हूंदा रूम जे, त असांखे टाइम मिले असां जजिस सां मिलो। मां वरी इहो सोचंदो न हूंदुसि, मां इन करे न सोचंदो हूंदुसि वॾा आर्टिस्ट आहिनि भाई असांजे लाइ इंतज़ारु थोरी कंदा, पर इहो ख़बर न आहे त उन्हनि खे इन फ़क़ीर जी तलब आहे। एतिरी असांजी सिंध जी खुशबू कमाल आहे। ही मेहताब ते अल्लाह जो ऐं मुंहिंजी अम्मी ऐं बाबे जो करम आहे, ॿियो मुंहिंजी लतीफ़ साईं जी मूं ते करम नवाज़ी आहे। मुंहिंजे सिंध जो जेको सरदार ऐं सरताज जंहिं मूंखे पंहिंजी मंज़िल ताईं माणियो, मां स्टेज ते जॾहिं वेंदो हुउसि न, मां यादि ई उन खे कंदुमि, सरकार मेहताब मां सिंध खां आहियां, मुंहिंजो वारिस आहे तूं, तुंहिंजे हथ में आहिनि वाॻा, जीअं तूं नचाए, ऐं नचण वारी भोलड़ी जीअं नचाए पयो नचंदो वेंदुसि। सुफ़िन कलाम ॻायो, हूअं माना उहा भोलड़ी हुई मां, पर मां पंहिंजे सिंध जो नालो रोशन कयो ऐं सिंध जे ज़रिए मेहताब मशहूर थियो आइडल में। जजनि जो इहो मूंखे प्यार मिलियो। ॻाल्हि कजे अव्हांजी तालीम जी त भला उहा केतिरी आहे, छो न एतिरी तालीम अव्हां हासिल करे सघियो? छा ॻाइण जे शौक़ उन तालीम खे जेको आहे सो रोकियो, या छा वजह हुई? जे सहूलियतूं घटि हुयूं
ॾिसो छा सबब हुयो? सबबु इहो मां त 8 पढ़ियल आहियां जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह पाण लिखी वञा पाण पढ़ी वञा जेको मूंखे हुते गानो मिलंदो हुयो सो मां लिखियल उर्दू में हूंदुमि उहो मां उर्दू में पढ़ी करे पंहिंजी रिहर्सल कंदो हुउमि सही ऐं रिहर्सल मुंहिंजी मेन हूंदी आहे रिहर्सल इहो तव्हांखे मां पंहिंजे पॉइंट वारी ॻाल्हि उहा ॿुधायां थो जेको इन टाइम यूट्यूब ते बि सर्च कंदो मुंहिंजी रिहर्सल घटि छो थियल आहे बाक़ी सभिनी जी थियल आहे जॾहिं मां रिहर्सल कंदो हुउसि त मुंहिंजी रिहर्सल में ॾाढो आड़ा हूंदो माना टेम्पे ते मां बैंड ते माना ॾुखियो माना ॻाए सघंदो हुउमि अच्छा हाणे असां ढोलक ऐं बाजे ते ॻाइण वारा माण्हू हेॾा साज़ किथां खणा हाणे मूंखे टेम्पो मिले केॾी महिल गिटार ते केॾी महिल बांसुरी ते सेखारण वारो मूंखे टेम्पे जो उस्ताद पप्पू एहसन असल नालो आहे एहसन जेको मिकाल हसन बैंड में कमु उन्हनि कयो आहे ऐं करनि बि था कोक स्टूडियो में बि कमु करनि पिया जेको पाकिस्तान आइडल में बि इन टाइम आहे उस्ताद एहसन पप्पू भाई जंहिं मूंखे तमामु महिनत बि कराई शायदि मां हुनजो रूममेट बि आहियां असां गॾु रहियासीं त उहो मूंखे ॾाढो ॾुखियो पवंदो हुयो जॾहिं मां स्टेज ते ईंदो हुउमि न पोइ मां हुते परफॉर्मेंस ॾेखारींदो हुउसि पंहिंजी उते हीअं करण जो मक़सदु छा हूंदो उते अची ॾेखारण जो मक़सदु छा हूंदो मां जेका एनर्जी पंहिंजी उन्हनि खे ॾेखारियां मां ग़लति न ॻाइण जे करे मां पंहिंजा कार्ड नोट पंहिंजा ज़हन में विहारींदो हुउसि त मूंखे उते काथो खणणो आहे ग़लति पाण मां ॻाए करे उन शाइनि खे ज़हन में विहारींदो हुउसि त हाणे मुंहिंजो हीउ सॼो डिज़ाइन थी वियो आहे ट्रैक हाणे मूंखे ही लाइव परफॉर्मेंस करण जे लाइ मूंखे हितो खणणो आहे बिलफर्ज़ आहे बांसुरी हाणे मूंखे बांसुरी ते पोइ उते मां ॻाईंदुसि पोइ कलाम बिल कमीज़ तेॾी काली खान साहब सिधो ॻायो आहे अताउल्ला न्याज़ी साहब उनखे थोरी ख़ुशबू मूं पंहिंजी ॾिनी छो जो उन्हनि त ॻायो सेम ओहिड़ो मां न ॻायो उन्हनि जहिड़ो त ॻाए बि न सघंदासीं पर मूं चेंज करे जॾहिं ॻायो त उन्हनि जा अल्फाज़ आहिनि त यार चे जब मैंने गाया तो कह रहा था कि ये रोने की तरह गा रहा है आपने गाया तो मुझे भी खुशी आ रही है उन्हनि तमामु मूंखे सुठा कमेंट्स ॾिना अताउल्ला साहब तमामु सुठा कमेंट्स ॾिना त माना इहो ई मुंहिंजी माना रही त मां पंहिंजो कमु जेको आहे ध्यानु सां कयो ऐं महिनत सां पंहिंजी शाही ज़ाहिर कंहिंखे न ॾेखारी रूम में पंहिंजे अलॻि मां सां गॾु हूंदो बि हुयो न उते मां रिहर्सल ई न कंदुसि छत ते चढ़ी वञी करे उते अलॻि सां रिहर्सल कंदुमि पंहिंजा पॉइंट ॻोल्हंदुसि त हिते मां पंहिंजी कहिड़ी जॻह हणां मुंहिंजो त न हुजे न महताब जेको हिते ॻायल पियो ॻाए त हुन में महताब जी पंहिंजी बि त ख़ुशबू हुजे बिल्कुलु अच्छा इहो तव्हांजो गानो जेको आहे गीत आहे उहो ॾाढो वायरल बि वियो हुयो कमीज़ तेरी काली काली जी 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 उहो भला अव्हांजे माइंड में कीअं आई उहा शइ तिन खे थोरी वेरिएशन या चेंजिस ये कीअं कजनि ऐं छो कजनि इहे तव्हां पाण कयूं हुयूं या के तव्हांखे सलाह ॾिनी हुई ॾसियो हो न सलाह मूंखे कंहिं न ॾिनी हुई जेको सिखियल हूंदो आहे न उहो हमेशह पंहिंजी अञा बहितर सुठी ट्यून खे ठाहिण जी कोशिश कंदो आहे मूं जेको सिखियो आहे इंडस्ट्री जो कमु सिर्फ़ माना जेको आल दुनिया जे माना जिथे लहूं जहिड़े देश में लहूं ओड़ो कमु करणो बिल्कुलु त मां उते उहा ॻायल शइ त उस्ताद जी हुई सो पंहिंजी बि त ख़ुशबू लॻाइणी आहे थोरी मुर्क लॻाइणी हूंदी आहे त उन में इहो पइजंदो आहे महताब इहो बेडा रंग कमाल हुयो वाह वाह हे सुठी जॻह आहे त उस्ताद हुन में दाद बि ॾींदा आहिनि वरी मुर्क बि अहिड़ी हणिजे जेको आम माण्हू खे बि वणे क्या बात है बिल्कुलु ईअं भला असांखे ॿुधाईंदव त उहो वापसि तव्हांखे वरी मां चवां त तव्हांखे हुन अताउल्ला वारे जेका असां शो में वठी वञा ऐं साम्हूं सम्झो त अताउल्ला साहिबु वेठा आहिनि ऐं मां कमीज़ तेरी ॻाल्हि पिया ॻायो मां तव्हांखे दोहिरे सां गॾु ॿुधाईंदुसि थोरो हाणे वरी हिते थोरो चेंज करे तव्हांखे ॿुधाईंदुसि नओं वर्जन जी 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 बल दे कख माया वे बल दे कख बल दे कख माया में के ही साड़े ओ तेरी रात तक थक गया अला कर से तू कद आसे कमीज तेरी काली नी सोने फुलां वाली
कमीज तेरी काली नी सोने फुल्लां वाली ओ भावें वसे तू वलैत असां करनी नी रहत भावें वसे तू वलैत असां करनी नी रहत तेनू लेके जाना है मियां वाली होए कमीज तेरी काली नी सोने फुल्लां वाली। आख़िर में मां चवंदसि जेके जीअं अव्हां जो तालुक बि हिकिड़े ॻोठ सां आहे जी, जी। ईअं ई सिंध जे अगरि ॻाल्हि कजे सॼी सिंध जी या सिंध जी ॿहिराड़ियुनि जी या शहरनि जी त उते केतिरा ई नौजवान आहिनि जेके तव्हां वांगुरु अॻिते वधणु चाहिनि था। अव्हां इन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो? मां उन्हनि जे लाइ इहो ई पैगाम ॾींदुसि त सभ खां पहिरियां त हू जेको पंहिंजो कमु करनि था न उन सां मोहबत करनि, महिनत करनि ऐं उनखे सचाई सां पिराइनि। ॿियो त एॾे वॾे स्टेज ते अचण जे लाइ ट्रिप्स जेको आहे मां उन्हनि खे इहो ॾींदुसि त अगरि हू मेहताब जो जेकॾहिं सर्चिंग करनि सिंगर मेहताब अली खान, टिकटॉक ते मुंहिंजी आईडी आहे, फेसबुक ते बि सिंगर मेहताब अली आहे, त मां वरी बि पंहिंजे हिन चैनल तां उन्हनि खे ट्रिप्स वारी जेका तव्हां ॻाल्हि कई उन्हनि खे मां ॿुधायां थो त कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि, सिर्फ़ु कुझु, जी 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 ज़रूरु, सॼी ॻाल्हि न। त उहो ख़ासि करे सोचियो वञे त उस्ताद नुसरत फ़तेह अली खे ऐं उर्दू ऐं सिराइकी में जेकॾहिं ॿुधो वञे त मोहम्मद जुमन खे, ज़बरदस्त, छो जो उन जहिड़ी सिराइकी असांजी सिंध में कंहिं बि न ॻाई या न ॻाए सघंदो। ऐं सिंध जेको टैलेंट ॻाइणु आहे, सिंधी जेको टैलेंट ॻाइणु, उहो उस्ताद यूसुफ खां पोइ ख़तमु आहे। बिल्कुलु, उन्हनि खे ॾिसी करे ॻाइजे। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे सभु वर्जन सिखनि, पर सभिनि खां माना सफ़ा वॾी लेवल जे लाइ सिर्फ़ु उस्ताद नुसरत फ़तेह अली खे सिखनि। हू गज़ल जेकॾहिं ॻाइनि था, गज़ल ॻाइनि। गज़ल उहा ख़िज़ा आहे जेको माना वेही करे गैदरिंग हिकु माना माण्हू बोर थी वियो आहे त हाणे पंहिंजी रूह खे राहत ॾियण जे लाइ गज़ल जेको आहे ॻाइजे।